नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में कोरोना जी वबा खां पोइ बंदि कयल स्कूल खुलण बाद SOPs ते अमल कंदे 9 क्लास ऐं 10 क्लास जे शागिर्दनि पारां तइलीम हासिल करण जो अमल जारी है। अॼु कपरो जे गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल कपरो में हेड मास्टर अब्दुलग़नी बोज़दार पारां आयल सभिनी शागिर्दनि में किताब विराया विया। इन मौके ते हेड मास्टर अब्दुलग़नी बोज़दार जो चवणु आहे त हाणे स्कूल में शागिर्दनि खे सुठे नमूने तइलीम ॾिनी पई वञे। उन सां गॾु शागिर्दनि खे कोरोना जहिड़े मौज़े मर्ज़ खां बचाव बाबति पिण आगाह कयो वञे थो। असां गवर्नमेंट ऑफ सिंध सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जे थ्रू बुक्स फ्री डिस्ट्रीब्यूशन बुक्स जेके असांखे मिलिया आहिनि गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल कपरो खे उन जी डिस्ट्रीब्यूशन असां कई आहे ऐं गवर्नमेंट खां अञा उमेदु कयूं था त जेको आहे असांखे अञा बि किताबनि जी ज़रूरत आहे, असांखे मज़ीद किताब ॾिना वञनि। इस्लामिया हाई स्कूल गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल में किताबनि जो विराइण जो सिलसिलो जारी आहे। साईं हेड मास्तर जे मौजूदगी में ऐं तव्हांजी महिरबानी जो तव्हां आया, असां 9 ऐं 10 क्लास जेके पंहिंजा किताब गवर्नमेंट जे तरफ़ां जेके मिलिया आहिनि ॾियूं था। असां वटि स्ट्रेंथ ॿारनि जी तमामु घणी आहे। बहरहाल असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां जेके किताब मिलिया आहिनि सो असां कोशिशि कया आहिनि। बाक़ाया जेके पुराणा किताब असां वटि आहिनि या जेके क्लास पास करे विया आहिनि, असां कोशिशि उहा कयूं था उन्हनि ॿारनि खां बि वापसि वठी करे त ॿारनि जी जेका बि ज़रूरत आहे उहा पूरी कयूं था। पर अञा असांखे किताबनि जी ज़रूरत अञा आहे असांखे, छो असां वटि ॿारनि जी स्ट्रेंथ तमामु घणी आहे। महिरबानी। असांखे किताब मिलिया आहिनि। असीं गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल जा छोकिरा आहियूं। महिरबानी सरकारी स्कूल आहिनि जो असांखे किताब न आहिनि। असां इस्लामिया स्कूल गवर्नमेंट स्कूल शागिर्द आहियूं ऐं असांखे साईं हेड मास्टर जी महिरबानी जो असांखे फ्री डिस्ट्रीब्यूट किताब ॾिना आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।